नाज़रीन, हैदराबाद में नाले वारे दानिश्वर ज़ुल्फ़कार हारे पोटो तरफ़ां लिखियल किताब सोनवरन सिंधु जी महूरती तकरीब मुनक़द कई वई। तकरीब में सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी ही रिपोर्ट। अदा ही बेसिकली मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेके सिंध जे पाणी केस जे मुतलिक़ टेक्निकल पासा आहिनि, सियासी पासा आहिनि, समाजी तहरीक आहे, सियासी पार्टियुनि जी स्ट्रगल आहे। तव्हांखे यादि हूंदो एंटी थल कैनाल कमेटी ठही, एंटी कालाबाग डैम कमेटी ठही, पाणी कमेटी ठही। मुख़्तलिफ़ आस्पेक्ट्स ते जेके मुंहिंजा आर्टिकल्स आहिनि उहे कंपाइल थियल आहिनि ऐं उहे मुंहिंजी ओरिजिनल राइटिंग्स आहिनि, जंहिंजो वॉल्यूम 1 आयो आहे, जंहिंजो बुनियादी मक़सदु इहो आहे त ही सिंध जो जेको पाणी केस आहे उहा एजेंडा हर सतह ते मथे थिए। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया त सिंध जी जेका एजेंडा आहे उहा काफ़ी हेठि थी वई आहे। त हाणे कोशिशि पिया कयूं त सिंध जी वाटर एजेंडा खे सियासी तहरीक हुजे, समाजी तहरीक हुजे, हिन एजेंडा खे अॻियां आणिजे। त उन किताब में हाणे तव्हां ॾिसो पिया त सिंध जा मुख़्तलिफ़ फ़नी माहिर, टेक्नोक्रेट्स ऐं राइटर्स उहे सभु ॻाल्हाइनि पिया। वरन सिंधु जो ही किताब ज़ुल्फ़कार साहब पंहिंजा मुख़्तलिफ़ मज़मून जेके वक़्ती तौर ते पाणी जे इशूज़ ते लिखिया हुआ उन्हनि खे मुरतब करे हिन किताब जी सूरत आंदी आहे। असीं सम्झूं था त इहे तारीख़ या में यादगार रहंदो, इंशाअल्लाह ताला त में बहितरी ईंदी। तमामु सुठी कोशिशि आहे साहिब किताब जी पाणी बाबति। पाणीअ ते तमामु वॾी रिसर्च थियणु खपे, पाणी ते तमामु वॾी अञा जिदोजहद करण जी ज़रूरत आहे। पाणी जिदोजहद जो सिंध जी तारीख़ जो वॾे में वॾो हीरो मोहतरम रसूल बख्श पलीह साहब आहे। मोहतरम रसूल बख्श पलीह साहब खे ही किताब अर्पियो वियो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं आउं सम्झां थो त पलीह साहब जेको सिंध जे पाणी जिदोजहद जे दिफ़ा लाइ जेको किरदारु अदा कयो उनजो मिसाल तारीख़ में नथो मिले। अॼु जी किताब जेकी आहे आउं सम्झां थो हालात हाज़िरा जेको पाकिस्तान जो पस मंज़र आहे पाणी जो, ख़ासि करे असांजो इरसा सां मसइला, असांजे पाणी जी विछ जा मसइला, उन ते तफ़सीली उन्हनि हिकिड़ी पंहिंजी बहस कई आहे। ऐं आउं सम्झां थो त असां ज़राअतदाननि खे, एग्रीकल्चर सां वास्ता माण्हुनि खे या सिंध जा जेके ॼाणू माण्हू आहिनि पाणी जे मामले में, हिन किताब खां रेफरेंस ज़रूरु वठणु घुरिजे। ज़ुल्फ़कार हारे पोटो साहब जो जेको अॼु किताब जी महूरत आहे उहो सिंध जे पाणी केस ते आहे ऐं दरिया जे मामले ते। इहो जेको इशू आहे सिंध जे अवाम, सिंध जी धरती जे ज़िंदगी मौत जो मामिलो आहे ऐं इहो सिंध जे माण्हुनि जे जियापे जो मसइलो आहे, जंहिं ते ज़ुल्फ़कार हारे पोटो साहब इन किताब जे मुख़्तलिफ़ रुखनि ते ऐं उन जे क़ानूनी, समाजी, सियासी ऐं आलमी जेके से पहलू आहिनि उन्हनि ते नज़र विधी आहे। ऐं इन क़िस्म जा किताब, थीसिस ऐं मज़मून हुअणु खपनि जीअं सिंध जे केस खे उजागर करे सघिजे। ख़ासि कालाबाग डैम ठाहे सिंध खे सुकायो पियो वियो, कोटड़ी हेठि पाणी न थिए छॾियो वियो। उन मामले ते जेका तहरीक हली, जेको लिखाड़ो थियो, लिखारी थिया ऐं जिन लेख लिखिया उन्हनि सभिनी जो मजमो करे हिन सिंध ते अहसान कयो आहे, थोरो कयो आहे। ऐं किताबु ॾाढो सुठो आहे, निहायत यादगिरी आई आहे। हिन में मुख़्तलिफ़ मौज़ू जेके मसइला सिंध जो जापो ई हिन ते आहे। हीअ किताब बेसिकली सोनवरन सिंधु ज़ुल्फ़कार हारे पोटे जी किताब जेके हिन अख़बारनि में मुख़्तलिफ़ रिसालनि में जेके आर्टिकल्स लिखिया उनखे सहीड़े ई किताब उन्हनि ठाहियो आहे। किताब में बुनियादी तरह सिंध जा जेके पाणी सां वाबस्ता इशू आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो वियो आहे ऐं तफ़सील सां रिसर्च बेस्ड हिकिड़ो किताबु आहे जंहिंमें सिंध जे पाणीअ जी जेको केस आहे उनखे वाज़े तरीक़े सां पेश कयो वियो आहे।